तव्हां छा सम्झो ओड़े मुंहिंजे ॻोठ मां आराम सां चोरी करे निकिता हलिया वेंदव भई मूंखे ख़बर ई न पवंदी हाँ सुजावल सां चोरी जे इरादे सां न आया तोखे मारण जे इरादे सां आया हाँ तूं मारींदे सिजावल खान खे सिजावल खान वठ नालो वठ नालो छो नथो वठी हाणे बि केतड़ कंदा शींहं जो शिकार तूं मारींदे सिजावल खान खे हाँ तूं मारींदे सिजावल खान खे पहिरियों त मूं सोचियो तव्हांखे चोरीअ जे केस में चालान कराए छॾियो पर तव्हां चोरी करण त चओ था आया ई कोन हुआसीं आया हो मूंखे मारण ऐं सिजावल खान वटि दुश्मन जो क़दुरु आहे हाणे मां तोखे पूरे हिकु हफ़्ते जी मोहलत थो ॾियां हिन हफ़्ते जे अंदरि जेकॾहिं तव्हां मूंखे न मारे सघियो त यादि रखजांइ तव्हांजूं कब्रूं मां खोटींदुसि मां हाणे तूं आज़ाद ही ॿुधाए वञी पंहिंजे पीउ शेर अली खे त असां सिजावल खान जो चैलेंज क़बूल करे आया आहियूं थोरो मां बि त ॾिसां त केरु थो तुंहिंजो रत वहाए हाणे निकर चाचा हाणे त तव्हांखे यकीन थियो त सोट राणी हितां मीर सां निकिरणु चाहे थी हा भक्त हाणे मीर जो बिलो करणो ई पवंदो मीर जो बिलो बि करे वठंदासीं पर उन खां पहिरियां असांखे ॿियो कमु करणो पवंदो कहिड़ो कमु मीर सोढल खे छॾाइण लाइ कंहिंखे विच ते आणींदो जेको बि सोढल खे छॾाइण आयो न सोढल जो लाश उन्हनि जे हवाले करे छॾींदासीं सोढल खे मारण सां असांजी दुश्मनी पूरी कोन थींदी चाचा मां चाहियां थो त जेको बि सोढल खे छॾाइण लाइ हिते अचे उन सां पहिरियां ॻाल्हियूं थींदियूं उन सां असां इहे ई ॻाल्हियूं कंदासीं त मीर सोट राणीअ खे तलाक ॾींदो पोइ असां सोढल खे आज़ादु कंदासीं इहा सोच तुंहिंजी सुठी आहे भक्त पर तूं छा थो सम्झी मीर राणी खे तलाक ॾींदो जेकॾहिं मीर सोट राणीअ खे तलाक न ॾींदो त पोइ चाचा इहो सोढल मरंदो ऐं सोढल जे खून जो इल्ज़ाम हिन मीर मथां लॻंदो जॾहिं मीर पंहिंजी ग़लती जे करे पंहिंजे दोस्त खे न माराईंदो सॼी ज़िंदगी हुनखे पछता रहंदो चाचा हाणे असांखे सोढल मथां पूरी पूरी नज़र रखणी आहे छो त मीर सोढल खे छॾाइण जी पूरी कोशिश कंदो जे मीर असांजे रुख करे थो न सोढल सां गॾु उहो बि सम्झे पथल ई हूंदी मीर हिकु त तूं बावले जे घर में दाख़िल न थी पर जेकॾहिं वएं त पूरे बंदोबस्त सां वञी हा मां पूरे बंदोबस्त सां वियो हुअसि सिजावल खान पर मूंसां गदारी थी आहे वक़्त खे असांजे अचण जी पहिरीं ॼाण ॾिनी वई आहे हा मीर सही थो चए तव्हांजे विच में कोई हिकिड़ो ॿ न पर ॿ टे गद्दार आहिनि तॾहिं त तूं पंहिंजो भेण जो क़ातिल मूंसां खे थो सम्झी हा सिजावल खान हिन गदारी खां पोइ मां सम्झी वियो आहियां गदी जो क़ातिल मूसा न नवाब खान आहे ख़ैर मीर तूं मूंखे इहो ॿुधाए त हाणे मूंखे करणो छा आहे बहावल जे चंबे मां सोढल खे आज़ाद कराइणो आहे बहावल ई वक़्तु सोढल जो सहानी पूरे छॾींदो छा थो सम्झी तूं सम्झी थो त इहो उठ मुंहिंजो चवणु कंदो कॾहिं मीर कॾहिं सिजावल खान तव्हां हुन सां ॻाल्हाए ॾिसो ख़बर त पवे त हू चाहिनि छा था ॻाल्हाए था ॾिसूं ठीकु आहे मां भाउ वाले वक़्त सां ॻाल्हायां थो शाम जो पोइ ॾिसूं त कहिड़ी वर्दी था सिजावल खान सोढल खे छॾाइण जी पंहिंजी पूरी कोशिश कजे
मीर कॾहिं कॾहिं दुश्मन खां बि माण्हू माल कढी ईंदो आहे, पर सच पुछी न त यार बावल में त इहा उमेद पर वरी मां पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिश कंदुसि। चाचा साईं तव्हां सिजावल जूं ॻाल्हियूं ॿुधियूं? ये तोखे सिजावल जूं ॻाल्हियूं पई लॻनि? सिधो सिधो मीर जे पारां असांखे धमकाइण आयो। धुर आ सिधो सो। चाचा साईं ने मां साफ़ ज़ाहिर आहे त सिजावल मीर जी धुर बणिजी तॾहिं पियो ॻाल्हाए। जेकॾहिं अञा बि असां थदाई कईसीं न त हू सोडल खे असां वटां छॾाए वेंदो। भक्त सिजावल एतिरो बेवकूफ़ नाहे, हुनखे सॼी हक़ीक़त आहे। न असां सोढल खे दरिया खां जी औताक तां खयो आहे, न वरी दुश्मनी में हुन खां रस्ते तां वतो अथऊंसि। हू असांजे गले ते आयो आहे। हलां करे जे सिजावल हाणे का बि अगराई कई, सोढल जे पारां आयो ऐं हुनखे छॾाइण जी कोशिश कई, पाण त मरंदो पर पंहिंजे हमराहनि खे बि माराए पोइ वापसि वेंदो। सही थियो चाचा, सुठो थियो जो मीर जे इन कदम खणण जी असांखे अॻ में ई ख़बर पइजी वई। असांजी चालाकी मीर जी गिचीअ में पइजी वई। जेकॾहिं हू घरां सोटराणीअ खे कढण में कामयाब थी वञे हा त असांजी इज़त मिटीअ में मिली वञे हा चाचा, मिटीअ में। इहा ॻाल्हि मां बि कयां थो। सिजावल एतिरो सुठो आहे त असांखे पा पलांदो वठी ॾे त मीर अधु राति जो सोढल सां गॾिजी मुंहिंजो गलो टपी आयो आहे। किथे थो मां बख़्शान। सिजावल पाण खे एतिरो काटकू थो सम्झे ऐं ख़बर अथसि पोइ बि मीर जो भर झलू। हाणे सोढल सां ॿ पाणी करणा पवंदा तॾहिं हिन बहावल जी दिलि ठरंदी। वक़्त तुंहिंजा भाग ई भला, जेको सोची पियो उहे ई थिए पियो। हाणे सोटराणी ऐं मीर जे विच में तलाक ज़रूर थिए ई थिए। वाह वक़्त, तुंहिंजा भाग भला। तोखे छॾाइण लाइ हाणे सिजावल खान बि मैदान ते लही आयो आहे। सिजावल खे शायदि इहा ख़बर नाहे त सोढल बहावल जे कब्ज़े में आहे ऐं बहावल सोढल जो सुरमो त करे सघे थो, पर सोढल ज़िंदा हिन खे कॾहिं कोन। ये चाहियूं समझू न बहावल, जेकर मूंखे मारणो अथई न त मारे छॾ। तोखे ज़रूर मारींदुसि, इहा बि तुंहिंजी हसरत पूरी कंदुसि, पर जेको तो वारो दोस्त आहे मीर, असां त तोखे छॾाइण अचे थो या उन ॾींहुं वांगुर आ पुट कंदो। जे हुन का कुर्बानी ॾिनी ठीकु आहे, न ॾिनई त मजबूर तुंहिंजे कंथ जे मथां काती फिराए कुर्बान करे छॾींदुसि। ख़बर आहे त तूं छा थो चाहीं, पर इहो तुंहिंजो मक़सद कॾहिं बि पूरो न थींदो। मुंहिंजी तोसां का बि दुश्मनी कान्हे। मुंहिंजो मसइलो आहे मीर जो मौत। जंहिं मीर मुंहिंजे साम्हूं किसो ई ख़तमु। मीर तुंहिंजो सिर खणी पोइ मरंदो। मीर मूंखे छा मारे? मीर खे शायदि ख़बर न आहे मां बिल्डोज़र जी हिकिड़ी सट बि सही कोन सघंदो। उन राति तोखे मौत जे मुंहं में छॾे वठी भॻो, न भॼिया कयां सां पूरो। शायदि तोखे मीर खे इहा ख़बर न आहे। बहावल उहो बिल्डोज़र मां ॿुधा पत्थरनि जो सुरमो करे थींदो आहे। अखियूं हेठि कर। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।